आऊं वल्द चूंडगी आयल नायब चेयरमैन काउंसिल जो नाम जो हल्फिया इकरार कयां थो त आऊं पाकिस्तान सां सचो ऐं वफ़ादार रहंदुसि ऐं उन जे नज़रिए क़दुरनि सालमियत वाधारे ऐं तरक़ीअ खे मज़बूत करण लाइ पंहिंजे ज़िम्मेवारियुनि ऐं कमकार जी अदायगी लाइ हर मुमकिन कोशिश कंदुसि जेको सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 जे क़ाइदनि ऐं कानून ते ईमानदारीअ सां तकिड़े उकला ऐं मुयसर में पंहिंजे सलाहियतुनि ऐं इंतिहाई लियाक़त मुताबिक़ फ़र्ज़ अदा कंदुसि त बहैसियत नायब चेयरमैन जॾहिं बि मूंखे चेयरमैन जे हैसियत में ज़िम्मेवारी निभाइण ऐं कार वहिंवार हलाइण लाइ मुक़ररु कयो वियो त आऊं सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 ऐं मुरविजा क़ाइदनि कानून मुताबिक़ ईमानदारी सां तकिड़े उकला ऐं मुयसर नमूने पंहिंजे सलाहियतुनि ऐं इंतिहाई लियाक़त मुताबिक़ ज़िम्मेवारी अदा कंदुसि त आऊं पंहिंजे ज़ाती मफ़ाद खे पंहिंजे सरकारी कार वहिंवार ते असरअंदाज़ थियणु न ॾींदुसि ऐं मुकमिल ग़ैर जानिबदार रहंदुसि त आऊं माली मुहासिल जे वाधारे लाइ कोशिश कंदुसि ऐं पंहिंजे बहितरीन सलाहियतुनि मुताबिक़ क़ौमी ख़ज़ाने में गबन बेक़ाइदगियुनि ऐं ग़लति इस्तेमालु करण खे रोकींदुसि ऐं अवाम जे मिल्कियत जो तहफ़ुज़ कंदुसि त आऊं बिलवास्ता या बिला वास्ता का ॻाल्हि जेका मुंहिंजे मालूमात में मुंहिंजे चूंडियल हैसियत में अचे न कंहिं शख़्स खे ॿुधाईंदुसि या इंकशाफ़ कंदुसि मां सवाइ हुनजे जेका मुंहिंजे फ़र्ज़ जी अदायगी मूजिबि हुजे।